इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप सां गॾु लोक सक़ाफ़ती वरसे जी वारसी लाइ सोशल मीडिया जे ज़रिए फेसबुक तां शुरू कयल लोक अदब सिलसिले जे 54हें प्रोग्राम आलमी ओताक में देसी ऐं परदेसी पिरियुनि खे सिक भरियो सलाम। मां आहियां मुंहिंजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। ही प्रोग्राम अव्हां जे लाइ सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलात जे मरकज़ी आफ़िस सैयदाबाद कॉलोनी जामशोरे मां पेश कयो पियो वञे। जी दोस्तो, अव्हांखे मालूम आहे त 16 डिसंबर असांजे क़ौमी अदब लोक अदब जो ॾिहाड़ो आहे ऐं उन लोक अदब जे ॾिहाड़े जे हवाले सां इन मौज़ू ते अॼोकी ॻाल्हि ॿोल थींदी ऐं इन ई हवाले सां अॼोको ई असांजो ख़ासि प्रोग्राम पेश कंदासीं अव्हां जे लाइ। हिकु भेरो कुर्ब भरी कचहरी में अव्हां सॼणनि खे सिक भरियो सलाम। जी दोस्तो, अॼोको ही असांजो प्रोग्राम आलमी ओताक सिंधी लोक अदब ॾिहाड़े 16 डिसंबर जे हवाले सां ख़ासि प्रोग्राम अव्हां ताईं पहुचायूं पिया। ॾिठो वञे त दुनिया जे समूरनि क़ौमी समाजनि जो क्लासिकल अदब जो बुनियादु संदन लोक अदब में ई आहे। उन्हीअ लोक अदब जो सर्जनहार अवाम आहे। इहो लोक अदब प्यार ऐं मुहबत जे दास्ताननि वांगुरु सीनो बसीनो सफ़र कंदे हर पुराणी पीढ़ीअ खां नई पीढ़ीअ ताईं पहुचंदो आहे। सिंध जो लोक अदब ऐं लोक सक़ाफ़त जो तानी पेटो सिंध जे क़दीम तारीख़ में नज़र ईंदो। काज़ी काज़न जो कलाम हुजे या शाह इनायत जो कलाम या शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो रिसालो
हिननि में समूरा चुरंदड़ पुरंदड़ किरदार सिंध जे लोक अदब मां ई खंयल आहिनि। रुगो उन्हनि किरदारनि में इंडलठी रंग भरण वारो पोरियो लतीफ़ी फ़िक्र जो कारनामो न आहे, पर समूरो लोक अदब जेको आहे उहो असांजे ॿोलीअ जो सरमायो आहे। दुनिया जा समूरा इंसानी समाज पंहिंजे अवामी इतिहास जी तारीख़ मां फुटंदा वधंदा वीजंदा ऐं फ़ना थींदा आहिनि। जीअं वण पंहिंजे पहाड़ुनि मां रेज वठी उसरी निसरी वॾो छांवरो बणिजे थो ऐं ज़माने जी गर्दिश मुनासिब आबियारी न हुअण ऐं ॿियनि केतिरनि मादी सबबनि जे करे पंहिंजे ई पहाड़ुनि में ख़तमु थींदा आहिनि। सिंध जे लोक अदब ऐं लोक सकाफ़त जो सर्जनहार सिंध जो पोरिहत अवाम रहियो आहे। सिंध जे उन्हीअ लोक अदब ऐं लोक सकाफ़त जो सफ़र सिंधी ॿोलीअ ज़रिए ई मुमकिन थियो आहे। ॿोलीअ जा अवामी उमंगुनि ख़्वाहिशुनि उमेदुनि खे ज़ाहिर करण वारा किरणा जेके आहिनि उहे लोक अदब में मिलनि था। जंहिं क़ौमी समाज में ॿोली जेतिरी सगारी हूंदी उते जो लोक अदब ऐं लोक सकाफ़त बि ओतिरी ताक़तवर ऐं असराइता हूंदा आहिनि। लोक अदब ऐं लोक सकाफ़त जो ताल्लुक़ धरती ऐं धरती वासियुनि सां हूंदो आहे। को बि लोक अदब ऐं सकाफ़त हवा में कोन फुटंदो आहे। हिन जूं जड़ूं पातार में हूंदियूं आहिनि। पातार सां हिते मक़सदु उन धरतीअ जे मालूम ऐं नामालूम तारीख़ सां आहे, जंहिंजो ताल्लुक़ लोक अदब ऐं सकाफ़त सां हूंदो आहे। जी दोस्तो, दुनिया जो हर हिकु क़ौमी समाज हिकु ज़िंदह एको हूंदो आहे जंहिंजो जियापो पंहिंजी धरती ऐं पंहिंजी ॿोलीअ खां सवाइ मुमकिन न हूंदो आहे। उन ई करे कंहिं क़ौमी समाज लाइ उन जी धरती वतन खां सवाइ उन धरतीअ खां पोइ उन जी ॿोली संदसि ख़ासि अकेली क़ौमी सुञाणप, उन जो हक़ीक़ी रूह ऐं गॾियल क़ौमी सोच हूंदी आहे। इहा ॿोली आहे जा कंहिं समाज मंझि एको ऐं ॿधी पैदा करण वारो वाहिद मुस्तक़िल सकाफ़ती जुज़ मुख अंसर औज़ार ऐं वसीलो हूंदी आहे, जेका समाज जी हर सतह ते वसंदड़ समूरनि माण्हुनि जो पाण में राब्ते ॻंढापे गॾियल जियापे जो हेकलो हीलो ऐं वसीलो पिणु हूंदी आहे। दुनिया जी हर हिकु क़ौमी समाज खे यकजां ऐं हिकु मुठ बणाईंदड़ उन्हीअ ॿोलीअ वसीले इहो समाज न रुगो पंहिंजी सकाफ़त जो भरपूर इज़हार कंदो आहे, पर इहा ॿोली आहे जंहिंजे ज़रिए कंहिं क़ौमी समाज जी समूरी सकाफ़ती तारीख़, सरवेची, सूरियाई ऐं अॾोलपणी वारा जंगी दास्तान, रवायतूं, रीतूं, रस्मूं, रवाज, रहणी कहणी, हुनुर, संगीत, कला ऐं जियापे जो ॿियो समूरो समर अची गॾु थींदो आहे। इहो समूरो समर ई हूंदो आहे जेको गुग ऊंदह राति में सुहाए ऐं सोझरे जी सूरत में असांखे रहनुमाई ॾींदो आहे, रहबरी कंदो आहे ऐं पंहिंजे वजूद जी सुञाणप ऐं साञाह ॾियण सां गॾु पाण विसारण, लिसानी ऐं सकाफ़ती तरह सां पाण विञाइण ऐं गुम थियण खां बचाईंदो आहे, तरक़ी ऐं बका खे हथी ॾींदो आहे।
जी सजणो, अवां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी उताक ऐं मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। हीउ अॼोको प्रोग्राम 54हों प्रोग्राम 16 डिसंबर सिंधी लोक अदब ॾियारे जे जागरता जे सिलसिले में अवां सॼणनि ताईं पहुचायो पियो वञे। मां थोराइतो आहियां उन्हनि पिनी प्यारनि दोस्तनि दिलवारनि जो जेके मूंसां गॾु आहिनि, गॾु हुजण जो अहसासु ॾियारनि पिया। एजे हिंगोर जो साहब वरी महिरबानी, अवां सलाम चओ पिया। वालेकुम सलाम, लख कुर्ब थोरावां जा, अवां आलमी उताक में मूंसां गॾु आहियो। ऐं मां उन्हनि दोस्तनि जो बि शुक्रियो अदा कयां जिन दोस्तनि मूंखे कनायो, मुंहिंजे प्रोग्राम में शामिलु थिया। मोहतरम मोहम्मद इसहाक लाशारी साहब, साईं अवां जी वॾी महिरबानी, अवां मुंहिंजे प्रोग्राम में शामिलु थिया। मोहम्मद सिद्दीक लुंड साहब, अवां जी महिरबानी। मोहतरम प्रोफेसर उबैदुल्ला लाखियार साहब, मोहतरम लुकमान डी मुतवा साहब, अवां जी महिरबानी। अल्लामा सिकंदर अली दोदो लसबेले बलोचिस्तान खां पाण सां कचहरी में गॾु आहे, संदसि मोहबत भरियो मैसेज, साईं वॾी महिरबानी। मोहतरम वहीद कुरैशी साहब, अवां जी वॾी महिरबानी, अवां असांजे हिन प्रोग्राम में शामिलु आहियो। अली हैदर रिंद साहब, अवां जी महिरबानी। ख़ालिद चांडे खे भलीकार चवां थो। साबिर मगसी, अवां जी महिरबानी। जामशोरो आवाज़ जा दोस्त मूंसां गॾु आहिनि, वॾी महिरबानी। वहीद कुरैशी साहब, अब्दुल क़यूम राहू साहब, निसार अहमद कानहर साहब, सिकंदर अली दोदो साहब, अब्दुल सत्तार सोमरो साहब ऐं सिकंदर खोसो साहब, मोहतरम सरवर लाशारी साहब, अवां जी महिरबानी। अवां खे भलीकार चवां थो हिन प्रोग्राम आलमी उताक में। सद्दाम चांडियो साहब, सलीम जान बिरोई साहब, अवां जी महिरबानी। असांजो मोहतरम दोस्त हाफ़िज़ सूफ़ी लिखे थो, सोबदार हुसैनी लिखे थो, साईं आजिज़ रहमतुल्लाह अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाउ, वॾी महिरबानी कुर्बामा जा। शौकत लाशारी खे भलीकार, मोहतरम हबीब हुज़ूर खे भलीकार, बिलावल चांडे खे भलीकार, मोहतरम साईं वाहिद बख्श खे भलीकार चऊं था। ऐं उन सां गॾोगॾु बशीर अहमद रिंद, मोहतरम अब्दुल जब्बार सारियो, मोहतरम अमानुल्लाह लाशारी साहब, जाबिर हुसैन सईद मंगी साहब, असांजो तमामु बहितरीनु तख़लीक़ार मुसविर आर्टिस्ट, साईं अवां जी वॾी महिरबानी। मीर रखियल बुरड़े खे भलीकार चऊं था, सॼी संगत खे सलाम पियो चवे, वॾी महिरबानी। सूफ़ी अली मुराद, असांजो बहितरीनु कलाकार, ऐं मोहतरम मुजीब टोटाणी साहब पाण खे कनाइनि पिया, प्रोग्राम में गॾु आहिनि। सजण अवां जी वॾी महिरबानी। ऐं थोराइतो आहियां नजीब भुट्टो, मोहतरम मोहम्मद अली ताहिरी साहब, अवां खे भलीकार। सिराज दिल महर साहब खे भलीकार चवां थो। मोहम्मद यासीन सठियो, अवां खे भलीकार चवां थो। ऐं अवां अॼोके हिन सिंधी लोक अदब ॾियारे जी जागरता वारे प्रोग्राम में मूंसां गॾु आहियो, वॾी महिरबानी। लख लाइक किरोड़ कुर्ब अवां खे, अवां जे लाइ मुहबतूं आहिनि मूं वटि खोड़ सारियूं। ऐं अॼु अवां सां 16 डिसंबर लोक अदब ॾियारे जे हवाले सां कुझु अहसास वारियूं ॻाल्हियूं, कम वारियूं ॻाल्हियूं, तारीख़ ऐं तहक़ीक़ जी अहमियत वारियूं ॻाल्हियूं अवां ताईं पहुचाइण जी कोशिशि कयां पियो। जी दोस्तो, ॿोली ऐं सक़ाफ़त वारे उन गॾियल क़ौमी समर ऐं अबाणी मूड़ीअ खे क़ौम जे हर लाइक़ु पीढ़ी विञाइण बदिरां सांढींदी, संभालींदी ऐं उन जी छंड छाण कंदी आहे ऐं उनखे वधाइण जी कोशिशि कंदी आहे, वधाइण वेझाइण जी कोशिशि कंदी आहे, समूरी सूंहं ऐं सोभिया साण पंहिंजी ईंदड़ पीढ़ीअ ताईं पहुचाईंदी आहे। दुनिया जा तमामु ज़िंदह समाज ऐं ज़िंदह क़ौमूं उन ई रीति जीअंदियूं ऐं पंहिंजे वजूद खे अमरता ॾींदियूं रहंदियूं आहिनि। धरतीअ जे समूरनि इंसानी समाजनि जी ओसर ऐं तरक़ीअ जो इहो सिलसिलो इन रीति तारीख़ जे शऊर वारी अखि पटिजण खां बि अॻु जारी हो, जारी आहे ऐं जारी रहंदो।
जी दोस्तों, अवां ॿुधी रहिया प्रोग्राम आलमी ताक़ ऐं मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। यकीनन हिन कुर्ब भरी कचहरी में अवां सजण अॼोके प्रोग्राम जे टाइटल खे ॾिसी सम्झी विया हूंदा त अॼु अवां सां लोक अदब जी जागरता जे हवाले सां सिंधी लोक अदब ॾिहाड़ो जेको 16 डिसंबर असांजे लोक अदब जो ॾिहाड़ो आहे, उन हवाले सां अवां ताईं जागरता जे सिलसिले में ऐं ॼाण पहुचाइण उन जी अहमियत जे हवाले सां कुझु ॻाल्हियूं पहुचाइबियूं। मां थोराइतो आहियां मोहतरम साईं ग़ुलाम रसूल चांडे साहिब जन जो। साईं भली कार हक़ मौजूद, वरी महिरबानी अवां पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु घड़ियूं कढी करे मुंहिंजे हिन प्रोग्राम में शामिल आहियो। जी दोस्तों, लोक अदब ॾिहाड़ो, सिंधी लोक अदब ॾिहाड़ो असीं छो था मल्हायूं? सुघड़नि जो ॾिहाड़ो असीं छो था मल्हायूं? जॾहिं असां इन ॻाल्हि खे ॾिसूं था त असांजा तहक़ीक़दान, असांजा अकाबर, असांजा आलिम, असांजा मुहक़िक़ असांखे ॿुधाइनि था त सुघड़नि वटि अकुल जो उन्हो समुंड ऐं ॾात जो अणमुल ख़ज़ानो आहे जेको सरकारी इदारनि जे कुर्सियुनि ते वेही पघारुनि ते कमु कंदड़ कलमधणियुनि जी पत खे वाखो करे थो। सुघड़नि जे सिट्रा सां सरजल हर लफ़्ज़ मोती खां सुहिणो ऐं मुश्क जहिड़ो होगा पियो ॾींदो आहे। यकीनन सिंध जे अणगणियन ॾातधणियुनि धरती सां मुहबत जी तर्जमानी कंदे तारीख़ में पंहिंजो नालो ॻणायो आहे, जंहिंजे तसलसल ते नज़र पवंदी त संदनि ई छांव में ॾात जे ॾावण ते अॻिते उभरी आयल अनेक सुघड़नि सक़ाफ़त ऐं तहज़ीब जी तर्जमानी कंदे ओताकूं आबाद करण तोड़े निकोर तख़लीक़ूं ईजाद करण खां वसां नाहे घटि आयो। तंहिंजे बावजूद बि सिंध जे ॾातधणी सुघड़नि तोड़े लोक अदब खे अञा ताईं सरकारी सतह ते का बि घुर्बल मोट न मिली सघी आहे। सरकारी तोड़े अदबी इदारनि जी बेध्यानी सबबि कुझु सुघड़नि त पंहिंजो फ़न सीने में सांढे हिन दुनिया खे अलविदा चयो, पर ॾुखनि सूरनि ऐं दर्दनि जे देस में हिम्मत ऐं हौसले खां कमु वठंदड़ बाक़ी रहियल सुघड़नि जूं ओताकुनि ताईं महदूद थियल कचहरियूं ऐं ज़हनी तख़लीक़ूं जेके हज़ारे बैतनि ते मुश्तमिल आहिनि, से उॾेही जे वर चढ़ी रहियूं आहिनि। जी दोस्तों, इंतहाई हद दर्जे जी नज़रअंदाज़ी सबबि लिखियल लोक अदब जी हिफ़ाज़त लाइ के बि वास्तेदार इदारनि तरफ़ां जोगा क़दम नाहिनि खयां विया, जंहिं सबबि सुघड़नि में सख़्त परेशानी जी लहर छायल आहे। असां ॾिसूं था त ॿिए तरफ़ अक्सर बहिराड़ियुनि जे ॻोठनि सां वास्तो रखंदड़, हारपे ते गुज़र सफ़र कंदड़ हिननि सपूरंज सुघड़नि जी तंग दस्ती ऐं परेशान हाली खेनि चेल चिॿी करे छॾी आहे। सुघड़ कचहरियुनि मां अवाम जो शौक़ु घटिजी वञण सबबि ओताक कचहरियूं ज़वाल तरफ़ वधी रहियूं आहिनि। ऐं इहो ई सबबु आहे जो ॾातधणियुनि जी हिन सूरत हाल खे ॾिसंदे सुघड़नि जी तंज़ीम, सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम, जदीद दौर जे साइंसी ऐं टेक्नोलॉजी सहूलतुनि जो फ़ाइदो वठंदे मोबाइल फ़ोन ज़रिए ऐं हिन सोशल मीडिया जे सहारे फेसबुक ज़रिए रोज़ाना आलमी ओताक जे हवाले सां ऐं टेलीफोन ते कॉल कॉन्फ्रेंसुनि ज़रिए उहे कचहरियूं जेके कचहरियूं महीननि हफ़्तनि में थींदियूं हुयूं, उहे रोज़ रचायूं पियूं वञनि त जीअं असांजो अदब, असां जूं रीतूं रस्मूं रहणी कहणी ऐं असांजी जेका ॿोली आहे उहा ज़िंदह रही सघे।
दोस्तों ॿिए तरफ़ ॾिसूं था त सुघड़नि जो फ़न बचाइण तोड़े संदन माली सहकार करण लाइ नई सिंध सरकार पारां को फंड मख़सूस कयो वियो आहे। नई अदबी इदारनि को तहरुक वरितो आहे। इन करे लोक अदब खे हिन वक़्तु तमामु कापारी धक रसियो आहे। ऐं जॾहिं असां नज़र रखूं था त सिंध जी क़दीम तहज़ीब ऐं तारीख़ी हैसियत रखंदड़ सिंधी सकाफ़त जो मर्कज़ ओताक धाड़ेल कल्चर, मोबाइल फ़ोन, केबिल ऐं इंटरनेट जे उन आज़ार सबबि, छो त अॼुकल्ह जेकॾहिं चार दोस्त कचहरी में वेठल आहिनि तॾहिं बि उहे पंहिंजे आङुर सां मोबाइल खे वेठा हलाईंदा ऐं कचहरी न कंदा। कचहरी हलंदी त उनजो ध्यानु किथे ॿिए हंधि हूंदो। इन्हीअ जे करे असांजी उहा जेका असुलु कचहरी आहे उहा उन सभिनी मसरूफ़ियतुनि सबबि पंहिंजो मान ऐं हैसियत विञाइण लॻी आहे। धरती धणियुनि माज़ी में हमेशह मुहबत जे अमीन हुजण जो किरदारु अदा कंदे पंहिंजो पाण मल्हायो आहे, पर वक़्ती हालतुनि ऐं ज़माने जे गर्दिशुनि सबबि बाशऊर क़ौम जी सुञाणप रखंदड़ ओताक वीरान थींदी पई वञे। सिंध जे बहिराड़ियुनि जी महिमान नवाज़ी, खट ते टुक जी रली मथां विहारे आदर भाउ खां पोइ सरियं जे साग, मरियड़े ऐं हुरबे जे ॿोड़ तोड़े लस्सी मानी जो रवाजु चांहि अचण खां पोइ ख़तमु थींदो पियो वञे। जदीद मशीनुनि जी ईजाद सिंध जी ॾांद गाॾी जो पिणु ख़ात्मो आणे छॾियो आहे, जंहिं सबबि मुकमल कार वहिंवार मशीनरी ज़रिए मिंटनि में हल कयो पियो वञे। डालडा जे दौर अचण खां पोइ मखण जूं माटियूं ऐं खीर जा वटा माज़ीअ जो ओहञाण बणिजी चुका आहिनि। जी दोस्तों, इन सॼी सूरत हाल खां पोइ अॼु जो नौजवान नसल होटल जो हैराक बणिजण तोड़े तफ़रीह गाहुनि ते पिकनिक मल्हाइण, तफ़रीह करण खे अहमियत ॾिए थो। साॻे वक़्तु केबिल, इंटरनेट ऐं मोबाइल फ़ोन माण्हुनि जा ख़्याल मटाए छॾिया, जंहिं सबबि मुहबतुनि जा मेला ऐं कुर्बतुनि जा कठ ख़तमु थींदा पिया वञनि। जॾहिं असां सिंध जे धरतीअ जे अमुन जी ॻाल्हि कयूं था त बदअमनी जी बाहि जे नतीजे में ओताकी माण्हू पंहिंजा माॻ छॾे कंहिं शहर जी भर में अची वेठा ऐं किन वीचारनि त ओताकुनि खे मुर्गो माल जो वथाण बणाए छॾियो, जंहिं सबबि बहिराड़ियुनि में ओताक जी कचहरीअ वारो सिलसिलो नाले मातर वञी रहियो आहे। मां थोराइतो आहियां पंहिंजे उन्हनि पिरी प्यारनि दोस्तनि दिलवारनि जो जेके पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी पंहिंजे मोतिन माल्हा लफ़्ज़नि जी सूरत में मूंखे मोकिलिनि पिया ऐं मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई कनि पिया, इज़त अफ़ज़ाई कनि पिया। लख लाइक, किरोड़ कुर्ब, वॾियूं महिरबानियूं। मोहतरम साईं ग़ुलाम रसूल चांडियो साहिबु अवां जूं। मोहतरम A.J. अलहजुड़ियो हिंगोर जो साहिबु लिखनि था त सिंध जी वादी ॼण हींअर अदब खां ख़ाली पई वाक़ा करे सिंध जे ठड़क अदीबनि कलम खे हलाए कुझु ॿूहर सूहर गॾु करण जी कोशिशि कई, जंहिंमें न ॼाण उहे रूह घणा त ॿियनि जे अदब ते गुज़र सफ़र कनि था। घणो गुज़ारो जी मोहतरम अलहजुड़िया साहिबु अवां जो मोहब्बत भरे मैसेज मोतिन माल्हा लफ़्ज़नि जी उनखे मुकमल शामिल कंदो हलां ऐं साईं ग़ुलाम रसूल चांडे साहिब जो तमामु ख़ूबसूरत असांजे हिन दौर जे हवाले सां पैगाम आहे मुंहिंजे हिन प्रोग्राम आलमी ओताक में। ऐं अवां लिखियो आहे त ॿियनि जे अदब ते गुज़र सफ़र कंदड़ उहे माण्हू जेके आहिनि उन्हनि जो घणो गुज़ारो उर्दू अदीबनि जी महिनत ते आहे। तिर्ज़ में मर्दगी, ग़ुलाम गदी,
कज फ़हमी, जाहिलियत, रुजत पसंदी, ॿियो सभु ख़ैर पराए फ़लसफ़े खे वढे पाण खे दम लॻायो वञे थो। उन्हीअ जो नतीजो इहो थो निकिरे जो कंहिं ज़ेर कंहिं फ़हम आलिम लाइ अदब नफ़रत जो मर्कज़ बणियो पवे। कंहिं बि तहरीर खे पढ़ण लाइ दिलि नथी वरे, अहिड़ी हालत में छा करणु घुरिजे? इहा ॻाल्हि बि असांजे पढ़ियलनि लाइ क़ाबिल गौर आहे। अदब जी मिटी पलीत करणु ॾाढो ॾुखियो कमु आहे। असांजी सिंध में महज़ चंद आलिम आहिनि, पर जॾहिं उन्हनि जे तहरीरुनि खे पढ़िजे थो त अंदरि खामियो वञे। ॿिए तरफ़ उर्दू अदब जे नक़ालनि ॿियनि जी फ़िलासफ़ी खे पाण सां वाबस्ता करे जेके मुदहिका ख़ेस दावाऊं कयूं आहिनि, से कंहिं मस्ख़री जे नाटक खां घटि कीन आहिनि। अदब जो ॿियो दौरु जेको असां अॻियां आहे सो देरपा आहे। उन्हीअ में सिंध के ज़बरदस्त इल्हामी शाइर पैदा कया जे पंहिंजे नज़ीर पाण हुआ। मोहतरम एजे हिंगोजो साहब लिखनि था त उन्हीअ खां अॻु में किन मुस्लिम सिंधी आलमनि जूं तहरीरूं अरबी फ़ारसी में मौजूदु आहिनि। उन्हीअ खे सिंधी अदब चवणु बेइंसाफ़ी आहे। अहिड़ी तरह सिंधी अदब जो राग बि मायूसी ऐं ॻोढ़नि सां ख़तमु थियो। दुनिया जे हर मुल्क खे पंहिंजी अदबी तारीख़ आहे। अदबी तारीख़ सां गॾु सभु कंहिं मुल्क खे पंहिंजी तारीख़ बि हूंदी आहे। उन जी इब्तिदा कीअं थिए थी, तंहिं ते अॼु रोशनी विझण लाइ कलम खे हथ में खयो अथऊं। सिंधी अदब जी हक़ीक़ी इब्तिदा अंग्रेज़ी जे दौरे हुकूमत खां शुरू थिए थी, छाकाणि त उन्हीअ खां अॻु असांजे मिठड़ी पाकीज़ा ज़ुबान खे सरकारी दफ़्तरी ज़ुबान जी हैसियत हासिल कान हुई। राय घराणे ऐं ब्राह्मण जी कशमकश तकड़नि इनकलाबनि सिंधियुनि जी अज़मत ऐं क़ुवत खे मुतज़लज़ल करे छॾियो हो। उन्हीअ मुतनज़िल क़ुवत खे हिकु जॻह गॾु करे पंहिंजी क़ुवत अञा राजा ॾाहर मस ठाही हुई त अरबी सैलाबनि अची मुंहुं कढियो। अरब जेतोणीक तहज़ीब याफ़्ता इसराईलियुनि जा बिरादर पुराणे बाबली अज़मत खे क़ाइमु रखंदड़नि जा फ़र्ज़ंद हुआ, पर घणो वक़्तु सहराई ज़िंदगी गुज़ारण करे ऐं ज़िंदगी जी बुनियादी ज़रूरियात लाइ इंतहाई कशमकश हिन क़ौम खे तलवार बाज़, वहशी ऐं सख़्तु बणाए छॾियो। मोहतरम एजे हिंगोजो साहब लिखनि था पंहिंजे मोहबत भरे मैसेज लफ़्ज़नि जी मोतिन माला में त फ़र्ज़ंदान इस्माइल पंहिंजे सख़्तु तबीयतुनि जे करे कॾहिं बि हिकु प्लेटफॉर्म ते गॾु कोन ॾिठा विया। उन्हीअ करे संदन क़ुवत हमेशह मुंतशिर रही, पर गाहे बगाहे ॿियनि मुल्कनि सख़्तु हमला ज़रूरु कंदा हुआ। तारीख़दानी जो इल्मु हूअं ई आहे त निहायत ज़रूरी, पर दुनिया में तमामु थोरा सही माण्हू तारीख़ी महारत ऐं तारीख़ जे कुल्ले ते उबूर रखनि था। मोहतरम लिखनि था त असांजी सिंध में त मौजूदा दौर में के आङुरियुनि ते ॻणण जेतिरा हिस्टोरियन मस मिली सघंदा कि थोरा माण्हू इस्लामी तारीख़ जे हिकु रुख़ मां वाक़िफ़ियत तारीख़ जी दोस्तों माफ़ कंदा, इंटरनेट सिग्नल सबबनि जे करे कुझु लम्हा मूं वटां अव्हां ताईं कुझु लफ़्ज़ न पहुता, उन जे लाइ मज़रत ख़्वाह आहियूं। छो त बिजली जी बेवफ़ाई ऐं असांजे हाणोकियुनि हालतुनि सबबु कुझु ॻाल्हियूं जॾहिं पहुचाइण जी कोशिशि कयूं था त वरी के टेक्निकल मजबूरियूं साम्हूं अचियो वञनि। उन्हीअ जे करे असीं पंहिंजे असुल मक़सद में ईअं खणी चइजे त इश्क में घारी पइजी पई वञे। मोहतरम एजे हिंगोरजो साहब, अव्हां जी महिरबानी। अव्हां हिकु तमामु तारीख़ी ॼाण मोकिली आहे ऐं असांजो तमामु ॾाहो बरख ॾाहो
साईं ग़ुलाम रसूल साहब असां सां गॾु मौजूदु आहे ऐं कोशिशि कयां त अॼोको ही जेको मुंहिंजो बुनियादी मक़सदु आहे सिंधी लोक अदब जी अहमियत 16 डिसंबर जे हवाले सां ही अव्हांजो पैगाम बि उन हवाले सां ई मोकिलियल आहे त शामिलु कंदो हलां। अव्हां लिखियो आहे त दुनिया जे हर मुल्क खे पंहिंजी अदबी तारीख़ आहे। अदबी तारीख़ सां गॾु सभु कंहिं मुल्क खे पंहिंजी तारीख़ बि हूंदी आहे। उनजी इब्तिदा कीअं थिए थी, तंहिं ते अॼु रोशनी विझण लाइ कलम खे हथ में खयों अथऊं। अव्हां ही तमामु हिकिड़ो तफ़सीली मैसेज मोकिलियो आहे ऐं उन्हीअ में अव्हां लिखियो आहे त के थोरा माण्हू इस्लामी तारीख़ जे हिकु रुख़ मां वाक़फ़ियत रखनि था। तारीख़ में जंहिं हिकु रुख़ ते नज़र ॼमाई उहो कंहिं बि सूरत सही तारीख़ी हक़ाइक़ खां आगाह थी कोन सघंदो। तारीख़ नवीसनि लाइ निहायत ज़रूरी आहे त हू पंहिंजो दिलि दिमाग़ तअसुब जे तासरात खां ख़ाली रखनि, उन खां पोइ तहक़ीक़ ऐं मुताले जो कमु शुरू कनि। जेके सख़्त मज़हब परस्त रजयती आहिनि या जेके कट्टर क़िस्म जा नेशनलिस्ट आहिनि, अहिड़नि माण्हुनि जी तारीख़ तहक़ीक़ ऐं जुस्तजू कंहिं बि सूरत में मुकमल सम्झणु न खपे। अहिड़ा माण्हू तारीख़ जे हिकु रुख़ ते झुकी मुताले जो सिलसिलो जारी रखंदा आहिनि। नतीजो इहो थो निकिरे जो रोशन पहलू नज़र खां ओझल थियो वञे। इनकलाब ज़माने तारीख़ जा नवां वर्क नओं इंसान जे मुताले वास्ते पैदा करे थो। अहिड़ी तरह असांजी प्यारी मादरे वतन इनकलाबनि जा रंगीन पुरफ़रेब सख़्त दौर ॾिठा। हर दौर सिंध जे लाइ हिकु नई तारीख़ जो वर्क, हिकु नए तमदुन ऐं हिकु नई तहज़ीब सां आयो। सिंध उन्हनि समूरियुनि ॻाल्हियुनि मां केतिरो असरु वरितो, उनजो ज़िक्र असीं अॻिते हली कंदासूं। अरबनि जे मुंतशिर क़ुवत खे हिकु ज़ेरक फ़हीम ताजिर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु बि तारीख़ ज़माना पंहिंजनि मख़सूस इनकलाबनि ऐं तूफ़ाननि करे केतिरा नवां बाब खोलिया, पर हिन अरबी मुफ़क्किर हिकु नए इनकलाब सां बयाबान में रहंदड़ अरबनि जी क़िस्मत जो वर्क पलटियो। यकीनन अव्हांजी तमामु शानदार ऐं बहितरीन काराइती ॼाण मोहतरम एजे हिंगोरजो साहब, तमामु बहितरीन अव्हांजी तारीख़ ॼाण मूं शामिल कई प्रोग्राम आलम उताक में। सूबे बलोचिस्तान लसबेले खां मोहतरम याकूब बाखड़ो साहब ॿुधे पियो। सजण वरी महिरबानी, मां सलाम चओ था लख लाइक कुर्ब अव्हांखे आलम उताक में भली कार। हफ़ीज़ुल्ला ताहिरी वरी महिरबानी, वालेकुम सलाम। असांजे इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जो गोहर ऐं मुंहिंजे हिन लोक अदब वारे पंध जो मुंहिंजो साथी हमसफ़र साथी ऐं तमामु हिन सिलसिले में मुंहिंजी रहनुमाई करण वारो मोहतरम साईं ग़ुलाम रसूल चांडियो साहब लिखनि था त हिकिड़ो ज़मानो हुयो जो PTV ते टाइम न मिलण सबबु जुलूस कढंदा हुआसीं। जॾहिं मूं फ़क़ीर सिंध TV तां ओताक प्रोग्राम शुरू कयो त सभिनी चैनलनि शुरू कयो। अॼु सुघड़ सिंधी समाज जो अहम हिसो आहिनि। साईं बिल्कुलु अव्हांखे सलाम आहे, जस आहे, अव्हां जूं मुहबतूं। पर आमतौर ते चयो वेंदो आहे त ताड़ी हिकु हथ सां न वॼंदी आहे। अव्हां जेको पैगाम खणी आया असां अव्हांखे उन में मायूस न कयो, सिंध जे सुघड़नि उन में अव्हांखे मायूस न कयो ऐं उहे अव्हांजा हर वक़्तु बांह ॿेली रहिया ऐं उन्हनि जे बांह ॿेली रहण सां अॼु जेकॾहिं अव्हांजे उन ओताक प्रोग्राम खां पोइ मुख़्तलिफ़ चैनल ते प्रोग्राम हलनि था त उन में तमामु काराइतो किरदारु असांजे सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलात जो आहे, जेका हड़ावड़ा जे बुनियाद ते न रुगो आम प्रोग्राम करे पई, पर जॾहिं चैनल जो कंहिं बि लोक अदब जे हवाले सां सॾु थींदो आहे त उहे बिना कंहिं लालच लोभ जे उते पहुची वेंदा आहिनि, पंहिंजी धरती ॿोली मुर्शिद लतीफ़ जो फ़िकिर खणी ऐं पंहिंजे लोक अदब जी ख़ैर ख़्वाहीअ जो अज़्म खणी। साईं अव्हांजी वॾी महिरबानी। अव्हां लिखियो आहे त सुघड़नि खे बि जदीद थियणो पवंदो, समाज पंहिंजी इर्तिका न रोकींदो, उन करे सुघड़नि खे वक़्त सां हलणो पवंदो। साईं मुंहिंजा संजी हिकु कॉन्फ्रेंस थी हुई ज़िले नौशहर फ़िरोज़ में ऐं उन्हीअ में असांजे हिकु मुफ़क्किर तक़रीर कई हुई त PTV खे सुघड़ सूट में घुरिजनि। हाणे अव्हां ख़बर न आहे त असांजे जदीद सुघड़ अदब जे हवाले सां था चओ, कल्चर जे हवाले सां था चओ, फ़िक्र जे हवाले सां था चओ,
या उन जी सोच जे हवाले सां असांजो अॼु जो उहो सुघड़ जेको दरबारुनि मां निकिरी आयो आहे, निज लोक अदब जो प्रचारक आहे, उहो त जदीद बणिजी चुको आहे। छो त उहो अंग्रेज़ी में बि शाइरी करे थो, अंग्रेज़ी काफ़ियनि खे क़बूले थो ऐं मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा लफ़्ज़ इस्तेमालु कंदे पंहिंजे लोक अदब जी प्रचार करे थो ऐं उन लाज़िमनि पंहिंजे रंग खे जदीद बणायो आहे। ऐं ग्रेजुएट सुघड़ कॉन्फ्रेंस कोठाइण सां असां साबित कयो हो त अॼु जो सुघड़ जेको आहे उहो अणपढ़ियल न आहे, लिखियो पढ़ियो सुघड़ आहे ऐं उहो पंहिंजे हिन मौजूदा हालतुनि खां जेको आहे सो मुकमल तौर ते वाक़िफ़ु आहे। मोहतरम आबिद महेसर साहब लिखनि था, तमामु सुठो कचहरी, मुबारकूं ऐं जस लहणो। साईं अव्हां जी महिरबानी, अव्हां खे प्रोग्राम में भलीकार चऊं था। इंतहाई ख़ुशी थी रही आहे मोहतरम साईं ग़ुलाम रसूल चांडिया साहब अव्हां जो ही मोहब्बत भरियो मैसेज पढ़ंदे ऐं अव्हां मुंहिंजे आजिज़ाना इल्तिजा ते असांजे दिली दरख़्वास्त ते पंहिंजे तरफ़ां हिकु दरख़्वास्त कई ही मौजूदु सेक्रेटरी कल्चर मोहतरम जनाब अकबर लिगारी साहब जन खे, ऐं उहो ख़त बि अव्हां जो अञा ताईं अव्हां जे सोशल मीडिया फेसबुक ID ते मौजूदु आहे। तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं अव्हां मुंहिंजे प्रोग्राम में मुंहिंजे हौसले खे वधाइण जे लाइ जेको मोहबत भरियो मैसेज मोकिले ॿुधायो आहे त मुंहिंजो राब्तो जनाब अकबर लिगारी सां थियो हुयो, लोक अदब लाइ अहम रिथाऊं अची रहियूं आहिनि। त साईं मुंहिंजा यकीननि तमामु सुठी ॻाल्हि आहे, ख़ुशख़बरी जी ॻाल्हि आहे ऐं असां जेको उन सां लगातार 2 कलाक रूबरू कचहरी कई हुई। ख़बर न आहे त अकबर साहब खे कि असांजा लोक अदब दुश्मन भरीनि पिया ऐं उहे सम्झनि पिया त सलात जो जेको क़दम आहे उहो ज़ात जे लाइ आहे। अमीं बि मुंहिंजी सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलात जा मरकज़ी नाइब सदर रहिया आहियो। उन दौर खां वठी करे हिन वक़्त ताईं असां जेका जाखोड़ कई आहे, अञा ताईं असां एतिरनि लगातार 2004 खां वठी करे हिन साल ताईं असां पंहिंजी सलात तंज़ीम जो हिकिड़ो कमिरो न ठाहे सघिया आहियूं, पंहिंजी ऑफ़िस न ठाहे सघिया आहियूं। हा, जेकॾहिं वाक़ई का करप्शन आहे या इन सिलसिले में का अहिड़ी ॻाल्हि कई आहे त उन जो को सबूत हुजे, को प्रूफ हुजे। ऐं ही तमामु नाले मातर जेके NGOs आहिनि, समाजी तंज़ीमूं आहिनि, उहे पंहिंजूं वॾियूं वॾियूं ऑफ़िसूं बंगलनि नुमा ठाहियो पिया वतनि। असीं चाहियूं था त असीं सुघड़ फ़क़ीर माण्हू आहियूं, हिते सिंधी अदबी बोर्ड आहे, सिंध अलाजी आहे, लैंग्वेज अथॉरिटी आहे, इन्हीअ में को हिकिड़ो कमिरो लोक अदब जे नाले सां मख़सूस कनि ऐं उहो भली उन्हनि जी मिल्कियत हुजे। असीं उते वेही करे पंहिंजूं लोक अदब सरगर्मियूं सरअंजाम ॾियूं ऐं लोक अदब जा जेके असांजा किरदार आहिनि, जेके असांजा ॾात धणी असांखां विछड़ी विया आहिनि या जन ॾात धणियुनि अदब ते कमु कयो आहे, उन्हनि खे भेटा पेश करण जे लाइ उन प्लेटफॉर्म ते वेही करे कचहरी कजे। ऐं ख़ासि करे असां जदीद, जीअं मोहतरम ग़ुलाम रसूल साहब अव्हां चओ पिया त लोक अदब जदीद हवालनि सां बि अचणु खपे, त असीं उनखे जदीद तॾहिं बणाईंदासीं जॾहिं असां उन्हीअ जे तसलसुल खे लगातार क़ाइमु रखंदासीं। लगातार क़ाइमु रखण जे लाइ 2 ॻाल्हियूं आहिनि। सभ खां पहिरियां त सुघड़नि वटि वसाइल न आहिनि, वसाइलनि जी अणहूंद आहे। ऐं ॿियो, उनजी का सरकारी सरपरस्ती न आहे। सरकारी सरपरस्ती थींदी त यकीनन जेकॾहिं असीं उहो लोक अदब जो रंग गॾु कयूं था त छपिजे नथो, सुघड़नि जो उहो ज़ख़ीरो ज़ाया थी थो वञे। जेकॾहिं असीं कंहिं अणपढ़िए सुघड़ जो को वीडियो रिकॉर्ड करे लिखणी लिखूं था, तॾहिं बि उहो ज़ाया थी थो वञे। इन्हीअ जे करे ताड़ी हिक हथ सां न वॼंदी आहे। असीं हड़ावणा जे बुनियाद ते सलात तंज़ीम जे प्लेटफॉर्म तां उन्हनि इदारनि सां मुतफ़िक़ आहियूं, गॾु आहियूं, जेकी ॿोलीअ लाइ जाखोड़नि पिया। असीं उन ॿोलीअ लाइ जाखोड़ींदड़ उन्हनि सभिनी इदारनि सां गॾु आहियूं ऐं हीउ जेको असांजो तसलसुल आहे, उन तसलसुल खे क़ाइमु रखण जे लाइ असांजी हौसला अफ़ज़ाई जी ज़रूरत आहे, सुघड़नि जे हौसला अफ़ज़ाई जी ज़रूरत आहे। ऐं सक़ाफ़त खाते वटि तमामु वॾो फंड आहे। मूंखे त कराची जो तमामु हिकिड़ो वॾो रिपोर्टर आहे, उलमा मुस्तफ़ा मल्लाह कावश अख़बार जो कल्चरल रिपोर्टर, उन हिकिड़ो इंकशाफ़ करे मूंखे ॿुधायो त साईं हिन वक़्तु कल्चर डिपार्टमेंट में जेका रिपोर्ट आहे, जेका वज़ीफ़ा खणंदड़ माण्हू आहिनि, उन में सुघड़नि जे नाले ते कुझु सियासी माण्हू वज़ीफ़ो खणनि पिया। मां चयो साईं जेकॾहिं आहे त मां उनखे रिपोर्ट कयो ऐं इन इंकशाफ़ में मां उन लफ़्ज़नि जी मज़म्मत कयां थो। जेकॾहिं ईअं आहे त अकबर लिगारी साहब आहे या कल्चर वारनि खे असीं चऊं था त असांखे नुमाइंदगी ॾियो, असीं वेहूं, उहे नाला चेक कयूं, नाला ॾिसूं त जिन खे वज़ीफ़ा ॾियो था, सभ खां पहिरियों उहे ज़मींदार त कोन्हनि, मालवनि त कोन्हनि,
पंहिंजे वसाइलनि वारा त कोन्हनि, मच्छीमानी लाइक़ु त कोन्हनि, जेकॾहिं आहिनि त उन जी जाइ ते कंहिं ग़रीब हक़दार खे हक़ु ॾिनो वञे। ऐं जॾहिं एतिरा किताब छपजनि था त उते लोक अदब जा किताब बि छपजणु खपनि। ऐं सक़ाफ़त खातो किरोड़े रुपया ॿियनि पंहिंजनि मामलनि मरहलनि ते ख़र्च करे थो, पर जॾहिं लोक अदब जी ॻाल्हि अचे थी त ख़बर नाहे अलाए छो उन्हनि जा ॾींदे हथ ॾकणु लॻनि था। हुजणु ईअं न खपे। ऐं असांजा सिंधी आहिनि, अदीब आहिनि, उहे बि अदब जा पैरोकार आहिनि, जेके उन्हनि सीटुनि ते उन्हनि कुर्सियुनि ते वेठल आहिनि। उन्हनि खे उन बुनियादी अदब लोक अदब खे विसारणु न खपे। मां वलीकार चवां थो मोहतरम सुहेल जान ऐं असांजे सिंध सूगर लोक अदब तंज़ीम सलाद जे मरकज़ी सरपरस्त आला मोहतरम साईं डॉक्टर कमाल जामड़ी साहिब जन खे, जेके हिन पल आलमी ओताक में मूंसां गॾु आहिनि, प्रोग्राम में शामिल आहिनि। साईं अव्हांखे भलीकार, वॾी महिरबानी अव्हांजी। मोहतरम साईं ग़ुलाम रसूल चांडियो साहब लिखनि था त सिंधी अदब मोतबर आहे। गुज़िरियल 1.5 सदीअ में 14 लख किताब लिखिया ऐं तर्जुमो कया विया आहिनि। इहा कंहिं अज़ीम क़ौम जी निशानी आहे। साईं बिल्कुलु इहा असांजी अज़ीम क़ौम ऐं ख़ुशकिस्मत क़ौम आहे। अवां लिखो पिया मोहतरम साईं ग़ुलाम रसूल साहब त मायूस थियण जी ज़रूरत न आहे। न साईं, मायूस किथे आहियूं, हौसला बुलंद आहिनि। लतीफ़ साईं जूं सिटरूं जेके आहिनि से त आहिनि ततीअ थधीअ का आहे, पर असांजो पारखू लतीफ़ी साईं सलीम भुट्टो चवंदो आहे त थधीअ ततीअ का आहे, कान्हई वेल वेहण जी, मतां थिए ओंदाह त पेर न लही पिरीअ जो। त यकीननि असां ततीअ थधीअ काहींदा पिया अचूं। असीं आराम में न आहियूं, सुतल न आहियूं। वसाइलनि जी अणहोंद भली हुजे, पर असां पंहिंजा हौसला बुलंद रखिया आहिनि। अॼु बि हौसला बुलंद आहिनि, हौसला बुलंद रहणा आहिनि, हौसला बुलंद रहंदा। हिकु तरफ़ सरकारी सरपरस्तीअ वारा जेके आहिनि उहे दिलि आज़ारी कनि पिया, ॿिए तरफ़ असांजा जेके दरबारी आहिनि, जेके अञा ताईं वज़ीरनि जी, वॾेरनि जी, सरमाएदारनि जी, अमीरनि जी उन दरबारी ख़ुशामद वारे मरहले खां आज़ादु न थिया आहिनि, उहे हिन लोक अदब जी ख़िदमत में जाखोड़ में जेके आहिनि से रुकावट बणियल आहिनि। कोशिशि कयूं पिया त उन्हनि में बि सुधारो आणिजे, त जीअं असांजो बुनियादी अदब लोक अदब जेको आहे, लतीफ़ साईं वारो लोक अदब, शाह करीम वारो लोक अदब, शाह इनायत वारो लोक अदब, हमल साईं वारो लोक अदब, उहो असां वटि लोक अदब जीअं जो तीअं पाक पोतर रहे, पाक रहे ऐं इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां परे रहे। हा, उन मां धरतीअ जी ख़ुशबू अचणु खपे, सक़ाफ़त जी ख़ुशबू अचणु खपे, क़ौमी जेका एकता आहे, क़ौमी रंग आहे, क़ौम जी ॿधी आहे, मुहबत आहे, अमुन आहे ऐं असांजो तसौफ़ आहे, सूफ़ी फ़िकिर आहे। उन सूफ़ी फ़िकिर जी असांजे लोक अदब मां ख़ुशबू अचणु खपे, न कि असांजो लोक अदब कंहिं कामोरे जी दरबारी ख़ुशामद में दाग़दार थिए। मोहतरम हनीफ़ बाजारी साहब, वरी महिरबानी अव्हांखे भलीकार। असांजो तमामु बहितरीनु दोस्त हर रुखी हमदर्द ऐं ॿोलीअ जे लाइ, धरती जे लाइ, सक़ाफ़त जे लाइ तमामु वॾियूं ख़िदमतूं आहिनि। मोहतरम असगर मलाण साहब, अव्हां जूं ख़ासि करे सोशल मीडिया जे इन तसलसुल में तव्हांजो पंहिंजो किरदारु आहे, अव्हांखे भलीकार। प्रोग्राम आलमी उताक में दिलि जे गहराइनि सां अव्हां लिखो पिया त साईं 16 डिसंबर ते सिंधी लोक अदब मल्हाइण जे हवाले सां अव्हांखे जस हुजे, तमामु ज़बरदस्त, असांजो अव्हां सां साथ हूंदो। वॾी महिरबानी साईं, लख लाइक किरोड़ कुर्ब जो अव्हां मूंखे हौसलो ॾियो पिया ऐं अव्हांजो हौसलो मुंहिंजे लाइ तमामु काराइतो आहे। एजे हिंगोर साहब लिखनि था, साईं तमामु बहितरीनु, मूंसां गॾु प्यारो भाउ ग़ुलाम शबीर हिंगोर जो, मोहम्मद जुम्मन कलर, मोहम्मद इब्राहिम गज्जू तव्हांखे कनाए रहिया आहिनि ऐं अव्हांजी बहितरीनु प्रोग्राम में वाखाणे रहिया आहिनि। साईं वॾी महिरबानी, लख लाइक किरोड़ कुर्ब। साईं ग़ुलाम रसूल साहब लिखनि था त दिलबर अव्हांजे लाइ अहम इदारो जुड़ण वारो आहे, हिम्मत खां कमु वठो, महिनत अजाई न वेंदी अव्हांजी। साईं आमीन सुम आमीन, मुर्शिद लतीफ़ कंदो। अव्हां लतीफ़ साईं जा पारखू आहियो ऐं असांजा हमसफ़र साथी आहियो। अव्हांजा इहे काराइता लफ़्ज़ शाल उन ॾिहाड़े खे असीं अखियुनि सां ॾिसूं जो असांजे धरतीअ जे क़ौमी अदब जी वारसी थी पवे। मोहतरम साईं पीर जी एस सरंदी साहब, लख थोरा कुर्ब, वॾी महिरबानी, अव्हांखे भली कार चऊं था। जी दोस्तो, 16 डिसंबर लोक अदब ॾिहाड़ो असीं छो पिया मल्हायूं? जॾहिं त क़दीम तारीख़ जो हिसो बणियल असीं जॾहिं मल्हायूं था, छो था मल्हायूं, ज़रूरत छा आहे?
असां जॾहिं ॾिठो आहे, मुशाहिदो कयो आहे त क़दीम तारीख़ जो हिसो बणियल मारवड़नि जे काजनि समेत ख़ुशीअ वारनि ॾिहाड़नि में मुनफ़रिद अंदाज़ सां लोक अदब में शामिल जेके लाॾा आहिनि, गीत आहिनि, सेहरा आहिनि, हाणे उन्हनि जे ॻाइण जो सिलसिलो नाले मातिर वञी रहियो आहे। जदीद दौर जूं औरतूं सेहरनि ऐं लाॾनि जी जाइ ते मुन्नी बदनाम हुई ऐं शीला की जवानी इन क़िस्म जा ग़ैर मुहज़ब गाना ॻाइनि थियूं, जन सां असांखे अफ़सोस थिए थो त असांजी हेॾी शाहूकार सिंध, शाहूकार ॿोली, शाहूकार अदब अॼु बि असां वटि मौजूदु आहे, त पोइ असीं ॿियनि जा पोइ लॻ छो बणिजऊं। को वक़्तु हो जो सिंधी सकाफ़त खे उजागर कंदे मारवड़ा अजरकुनि सां कांभूं ॿधी, मथे ते टोपी, पटके जा सेहरा सजाए पंहिंजाइप जो दर्स ॾींदा हुआ। इहो मुनफ़रिद रंग अॼुकल्ह ॾिसूं था त घटिजी वियो आहे ऐं साॻे वक़्तु मुआशी हालतुनि, लाॻापियल कारोबार ऐं वक़्तनि बवक़्तनि पैदा थियल बुहरान जेके आहिनि, उन्हनि बि असांजे हिन ओताक कल्चर खे, लोक अदब खे तमामु वॾो धकु रसायो आहे। इन समूरी सूरत हाल खे ॾिसण खां पोइ असां पंहिंजे क़ौमी वरसे खे बचाइण लाइ पंहिंजे वस ऐं ताक़त आहर जाखोड़ जारी रखी आहे। नाउमीद न आहियूं, जंहिंमें तोड़े जो वसाइलनि जी अणहूंद आहे, पर असां फुड़ी फुड़ी तलाउ वांगुरु अदबी समुंड जूं छोलियूं पलटाए अवाम खे अणमयो लोक अदब जो ख़ज़ानो ॾियण जी कोशिशि करे रहिया आहियूं ऐं इहा कोशिशि इनशा अल्लाह सदाईं जारी रहंदी। जी दोस्तो, लोक अदब ॾिहाड़ो छो था मल्हायूं, उन जो तसलसल छा आहे? असां जेकॾहिं तारीख़ जे वरक़नि ते नज़र फेरायूं था त दुनिया जे सभिनी क़ौमुनि ऐं जेके उन क़ौमुनि जा समाज आहिनि, क़ौमी समाजनि लाइ वतन, ॿोली, सकाफ़ती, इक़्तिसादी ऐं हक़ हाकमियत वारा मफ़ाद हिक ॿिए जा मुस्तक़िल, लाज़मी ऐं अणटुट अंग हूंदा आहिनि। उन्हनि मंझां ॿोलीअ जी तरक़ी, वतन, क़ौम, सकाफ़त, इक़्तिसादियात ऐं मुल्क जी तरक़ी हूंदी आहे। उन रीति उन ख़ासि समाज जी हर सितह तां ॿोलीअ जो जेको तड़जी वञणु आहे, निकिरी वञणु आहे, उहो असांजी क़ौमुनि जे लाइ नुक़सानदेह साबित थींदो आहे। क़ौमुनि खे तॾहिं नुक़सानु थींदो आहे जॾहिं क़ौमूं पंहिंजी सुञाणप विञाए वेहंदियूं आहिनि, जन वटां ॿोली ख़तमु थींदी आहे ऐं पंहिंजे उन धरतीअ जो असली रंग ख़तमु थींदो आहे। असांजे मोहतरम दोस्त सिंध सलामत जो असगर मलाणो साहब लिखनि था त वॾी महिरबानी साईं आजिज़ रहमतुल्लाह साहब, अव्हांजी मोहबत हेॾी सारी इज़त ॾियण जी। न साईं, मुंहिंजा यकीनन अव्हां सभई मुंहिंजा सॼण, सभई मुंहिंजा सिंधी सभा अहिड़ा इज़त जे लाइक़ु आहियो ऐं इहा इज़त असांजे हर सिंधी समाज जे अंदरि, छो त सूफ़ी फ़िकिर ई अहिड़ो आहे। असांखे असांजे मुर्शिद लतीफ़ साईं मोहबत सेखारी आहे। वलर कयो वतन पिर्त न छिननि पाण में, पसो पखीड़नि माण्हू मेठ घणी। या वरी मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हेकिड़ो, तनी जे वेड़े पाण ईंदुमि पातशाह। जी दोस्तो, अवां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी ओताक ऐं मां आहियां अव्हांजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। 16 डिसंबर असांजे क़ौमी अदब लोक अदब जो ॾिहाड़ो आहे। उन हवाले सां अॼु मूं कोशिशि कई आहे त उन पैगाम खे सोशल मीडिया जे ज़रिए अव्हां ताईं पहुचाइण जी कोशिशि कयां ऐं अव्हांजा मोहबत भरिया मैसेज, अव्हांजी काराइती राय 16 डिसंबर जे हवाले सां हुजे, जंहिंमें अव्हां रहनुमाई करे सघो। जेकॾहिं ओचितो बिजली जी बेवफ़ाई ऐं सिग्नल जे कटिजण जे करे अव्हां खां दूरियूं थी वञनि त अव्हां खां माफ़ी जो तलबगार आहियां।
जी दोस्तों, सिंधी सकाफ़त जो हिकु वॾो तारीख़ी इतिहास मौजूदु आहे। उन सकाफ़ती इतिहास जो तानी पेटो सिंध जे मौजूदु हदुनि खां घणो ॿाहिरि ताईं बि मौजूदु रहियो आहे। सिंध जी लिसानी ऐं सकाफ़ती असर पज़ीरी हिकु आलमगीर हक़ीक़त रही आहे। थोरनि लफ़्ज़नि में सिंधू सभ्यता पंहिंजे मर्कज़ मां निकिरी सॼे नंढे खंड सां गॾु एशिया, अफ्रीका, विच ओभर वेंदे यूरोप ताईं केतिरनि ई इंसानी समाजनि ते पंहिंजो असरु विधो। उन जो सबूत सिंधी ॿोलीअ जा लफ़्ज़ आहिनि जेके दुनिया जे ॿियनि ॿोलियुनि में नयुनि शिकिलनि में अॼु बि ज़िंदह आहिनि ऐं पिणु ॿियनि समाजनि सां उन्हनि वापारी ऐं सकाफ़ती लाॻापन जो असरु सिंधी सभ्यता ते पवणु ॿियनि ॿोलियुनि ऐं आर्कियालॉजी जे अभ्यास मां साबित थिए थो। असां जॾहिं तारीख़ जा वरक़ उथलायूं था त हज़ारे वरह अॻु सिंधू सभ्यता जे समूरनि माॻनि जिनमें काली बैंगन, ओभर पंजाब, हरियाणा, हड़ापा, मोहनजोदड़ो, चाहूअ जो दड़ो या ढोलवीरा लोथल आहे। उन मां लधल ठिकरनि जे थांवनि ते थियल जेका चिटसाली आहे, चिटसालीअ वारो जेको फ़न आहे, कला ऐं कलावंत में जा हिकु जहिड़ाइप आहे, सूंहं आहे, सा उन क़दीम सिंधू सभ्यताई मर्कज़ जी मज़बूती खे ज़ाहिर करण सां गॾु इहो बि साबित करे थी त क़दीम सिंधू सभ्यता पंहिंजे फ़न ऐं कला जी वॾी मुहाफ़िज़ ऐं रखवाल हुई। उन मिसाल मां इहा पक थिए थी त जंहिं सभ्यता पंहिंजे ठिकर जे थांवनि जे कला जी एॾी हिफ़ाज़त कई, तंहिं पंहिंजी ॿोली, रीतुनि ऐं रस्मुनि जी बि सार संभाल कई हूंदी। अॼु सिंधी ॿोलीअ जा लिसानी राब्ता ऐं लाॻापा दुनिया जे तमामु क़दीम ॿोलियुनि, क़दीम ईरानी ॿोली, आगाट्री दरावड़ी ॿोलीअ मां साबित आहिनि। इन जे करे असीं चाहियूं था त उन्हनि क़ौमुनि जॾहिं पंहिंजी असलियत उन चिटसालीअ वारे उन हुनुर खे महफ़ूज़ रखियो, त असीं पंहिंजे उन क़ौमी अदब खे महफ़ूज़ छो न रखूं। उन जी हिफ़ाज़त जे ऐं वाद वीज ऐं तरक़ी जे लाइ आम करण जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदे लोक अदब ॾिहाड़ो छो न मल्हायूं। असां सॼो तसलसुल इहो ई रखियो आहे। उन जे करे 16 डिसंबर लोक अदब ॾिहाड़ो असीं मल्हायूं पिया पंहिंजे क़ौमी अदब सां मुहबत रखण जे नाते सां। हिन पल हलूं था मोहतरम फोटे ज़रदारीअ जो तमामु हिकिड़ो नायाब ऐं पुराणो ॿोल आहे अवां सभिनी सॼणनि जे समाअतुनि ताईं।
रखन पर वाह सही सावा सिख ऐं संगत जो यार सभो कॾहिं मां तो चिटिया कॾहिं तूं तो चिटी गम दर्द जुदाई जो जेके कॾहिं मां तो सिखां कॾहिं तूं तो सिखी मोहबत जो आगाडो चंदुर कॾहिं तूं तो धिकी कॾहिं मां किन तां छॾिया मां जिद जान घोरे किन तां छॾिया मां जिद जान घोरे हुरन मासूमूं खां दिया गुद कोरे हुरन मासूमूं खां दिया गुद कोरे वो कोई पे पुगन सुना कोई पे पुगन कोई पे पुगन सुना कोई पे पुगन सुना उजन गया थी उठाई रखन पर वो दुखी बल रखा वो कुछ का गुजारिन पर एक दिसन भली वो पर एक दिसन भली नती दिगार दिकारे चढ़ी सुना दिकारे चढ़ी ओ ओ ओ दिकारे चढ़ी सुना दिकारे चढ़ी सुना वो जन गयाती रुटाई रखन वो जन हयाती रुटाई रखन रुठाई रहन शल हुजन हयाती। ॾिसो त असांजे सिंधी मौसीक़ी जे अंदरि केॾो न प्यारु आहे, केॾी न पंहिंजाइप आहे ऐं केतिरो न चाह समायल आहे ऐं दुआऊं समायल आहिनि, बद दुआ न आहे। प्रोग्राम आलमी उताक ऐं मां आहियां अव्हां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। मोहतरम गौस बख्श गामड़ो साहब अव्हां खे भली कार, वॾी महिरबानी अव्हां मुंहिंजे प्रोग्राम आलमी उताक में शामिल आहियो कंदा आहियो पिया। मोहतरम रुस्तम सोडर साहब ऐं साईं हबीब हुज़ूरी नूरी मेहड़ खां मूंसां गॾु आहिनि। अव्हां जी वॾी महिरबानी, लख लाइक किरोड़ अव्हां खे भली कार चवां थो हिन प्रोग्राम आलमी उताक में। मोहतरम शफ़क़त लाशारी साहब अव्हां जी महिरबानी, अव्हां खे भली कार चवां थो। मोहतरम हिम्मत मुगेरी साहब कनाइन पिया, ॿुधनि पिया। साईं मुंहिंजा अव्हां जी वॾी महिरबानी। प्रोग्राम आहे आलमी उताक ऐं मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। 16 डिसंबर असांजे क़ौमी अदब लोक अदब जो ॾिहाड़ो आहे ऐं उन लोक अदब जे अहम ॾिहाड़े जी जागरता मुहिम जे सिलसिले में अव्हां ताईं उहा आगाही पहुचाइण जो ही असांजो अॼोको प्रोग्राम पहुचाए रहिया आहियूं सिंध सुगर लोक अदब तंज़ीम सलात जे सहकार सां। लतीफ़ साईं फरमायो त आदमिन इख़लास मटाए माठो कयो, आदमिन इख़लास मटाए माठो कयो, दिलबर हिन दुनिया में वञी रहंदो वास, ॿियो सभु लोक लिबास, दिलेर दिल हूंदो को हिकिड़ो। जी दोस्तो, असीं लोक अदब बचाइण जी ॻाल्हि कयूं पिया, छो पिया कयूं, सबबु छा आहे? असां वटां उहे कुर्ब कचहरियूं ख़तमु थींदियूं पियूं वञनि, उन्हनि खे हिकु भेरो मोटाइण जे लाइ, क़ाइमु रखण जे लाइ कचहरियूं ऐं उताकूं त आबाद नथियूं थी सघनि,
घटि में घटि असां जूं जेके मुहबतूं आहिनि उहे असां वटां न वञनि, छो त कहिड़ो न उहो सहज सभा ऐं सुख सुकार जो समय हो जॾहिं हिन देस में नेकीअ जूं नहरूं, कुर्ब जूं कोरूं ऐं गुफ़्तनि जूं गठूं वहकरा करे पियूं वहंदियूं हुयूं। उन्हनि अयामनि में मर्द गुणायता ऐं लक्षणायता लिखिया वेंदा हुआ। कंहिं कचहरीअ में वेठा त रातियूं गुज़री वेंदियूं हुअनि। खिल भोग ऐं रस रिहाण में कचहरी गुल कयऊं, पर तमार ॾेई तपी ऐं वेण ॾेई विढ़ी न उथिया। इहो असांजे सिंधी समाज जो हिसो रहियो आहे। जी दोस्तो, असां जॾहिं पंहिंजी उन कुर्ब कचहरी ऐं उतां कचहरी उन्हनि वड़ाइतनि माण्हुनि ॾांहुं ॾिसूं था त उहे माण्हू कंहिं ॾांहुं पा पाणी या को पल पलांद रहियल हूंदो हुन त हिक ॿिए ते ॾुख ॾोरापा कढी उन कचहरीअ में उन उताक में बख़्शे उथंदा हुआ या त भराए वठंदा हुआ। ऐं नगायता बि अहिड़ा हुआ जो कॾहिं कंहिंजो लोढ़ो न लताड़ियऊं, कंहिं साम छॾी त सिर ॾिनऊं पर साम न ॾिनऊं, कंहिं पाड़े पतीअ में बुछड़ाई कई त उनजो हमेशह लाइ हुको पाणी बंदि जेसि ताईं धुर धणी न बख़्शंसि। इहो सॼो तसलसुल असांजे हिन सिंधी समाज जो हिसो रहियो आहे। ऐं उहे माण्हू केॾा न नंगायता ऐं वड़ाइता माण्हू हुआ जे ओताक कचहरियुनि जी ज़ीनत बणिवा हुआ। भुलिजी बि कॾहिं कूड़ न कमायाऊं, पोइ भल त कंध ते कहरी करट वही वञे। सच सदाकत जा सदाई साथी ऐं साणी हुआ। जी सजण, उन दौर जे अंदरि उन्हनि माण्हुनि जेके नंगायता माण्हू हुआ, वड़ाइता माण्हू हुआ, जेके असां वटां मोकिलाईंदा पिया वञनि, उन्हनि नंगायतनि ऐं वड़ाइतनि माण्हुनि जे अंदरि न्याणी सियाणीअ जी साञाह बि अहिड़ी हूंदी हुई। जे को 4 न्याणियूं या 4 ॾाढ़ियूं वठी मिंथाऊ थींदो हो, दरूं अंदरि मटे ईंदो हो त उन जा मिड़ई खून ख़ताऊं ऐं ॾोह गुनाह बख़्श करे छॾींदा हुआ। धंधे दाड़ी वणज वापार हिसे भाईवारी कम कनि कंहिं साणनि ठगी ठोगी दगा कुपत कई त किनी आंगुर वढी भली चई उन सां नाता टोड़े छॾींदा हुआ। वरी भुलिजी बि उन जी चाउठ न चढ़ंदा हुआ। उहे माण्हू संगत जा सचार, कुर्ब जा कोडायता बि वरी अहिड़ा जो ॻाल्हि ई न पुछो। कंहिं संगतीअ साथीअ सॾु कयो त सभु को समेटे कमकार छॾे इझो अची सेड़बा हुआ। अदा चओ ही ज़र, ही घर, ही सिर सभई तुंहिंजी मिल्क आहिनि। हाणे हुकुम तुंहिंजो, माल सदको सिरनि जो, सिर सदको लजुनि था। इहे केॾा न ख़ूबसूरत आलाप आलापींदा हुया। ऐं इहो सॼो तसलसुल क़ाइमु दाइमु रखण जे लाइ असां 16 डिसंबर खे लोक अदब जो सिलसिलो करे पंहिंजे क़ौमी अदब जो रीतुनि रस्मुनि लोक अदब सिन्फ़ुनि जो उहो ॾिहाड़ो मल्हायूं पिया त जीअं असां वटि इहे लोक सिन्फ़ूं क़ाइमु दाइमु रहनि। हिन पल मां थोराइतो आहियां ऐं भली कार चवां थो मोहतरम मोहम्मद असलम काछेले साहिब जन खे, कैडेट कॉलेज पेटारो, ॻोठ उमेद अली काछेले मां आलम उताक में मूंसां गॾु आहिनि। सजण वॾी महिरबानी, अव्हांखे दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था। अव्हां आलम उताक में शामिलु आहियो। हिन वक़्तु असांजो प्रोग्राम पंहिंजे पुॼाणी खे पहुचे थो ऐं इन उमेद सां तव्हां जिते बि हूंदा
ख़ुशि हूंदा, शाद हूंदा, आबाद हूंदा, पंहिंजनि ॿारड़नि बचड़नि ओड़े पाड़े संगत साथ ॻोठ राज सां क़ाइमु दाइम ख़ुशि हूंदा। आख़िर में अव्हां जे समाअतुनि ताईं कचहरी जो ही ख़ूबसूरत ॿोल। इन्हीअ ते आलम उताक मां पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी खे ॾींदा इजाज़त। जाॾे पेर तारे ख़ैर ऐं हा 16 डिसंबर लोक अदब ॾिहाड़ो करे मल्हाइण न विसारींदा। बातों का सवालित का घड़ी गुजरे नथी गुरबवारी कई कचारी सा मिठा विसरे नथी गुरबवारी कई कचारी सा मिठा विसरे नथी। मोहतरम हाजी ज़मीर हुसैन चांडियो साहब अवां सऊदी अरब खां मुंहिंजे प्रोग्राम में शामिल थिया। प्रोग्राम जे आख़िरी घड़ियुनि में अवां सॼणनि खे दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था। वॾी महिरबानी।